दोस्तों अस्सलाम वालेकुम। मौजूद जी उम्मीद है तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। ऐं तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि धारां जंहिंमें हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो मक़सदु आहे जेको तव्हां पाण कढियल आहे। हिकिड़ो माण्हू हूंदो, उन ज़मीन जा 4-5 एकड़ कमंद जा करे छॾिया। पोइ माण्हू जॾहिं हुनजो कमंद तयारु थियो, जेको माण्हू अचे चएसि बाबा असांखे कमंद त ॾे, ॿार वञनि माण्हू वञनि चए न ॾींदुसि। हिकिड़े अचे चयुसि भला कंहिं फीस बिल लाइ ॾे, कंहिं तरीक़े चए न ॾींदुसि। हिकिड़े हुते छोकिरे खिली चयुसि भला जेकॾहिं ॿिए कंहिं तरीक़े सां नथो ॾींदो भला शैतान जे नाले ते ॾे। हुनजे जीअं पट छोकिरनि खे ख़बर पई, ॻोठारनि खे ख़बर पई त चरियो अलाए छा चकर आहे, शैतान जे नाले ते चए थो कमंद पटियो। जेको वञे कमंद पटियूं अचेसि, जेको वञे कमंद पटियूं अचेसि, जेको वञे कमंद पटियूं अचेसि। कमंद हिन सभु पटिया। हिकिड़े ॾाढे शैतान इंसानी शिकिल में थी अचे आॾो बीठुसि, चईंदे ॾे हवाले मुंहिंजी यारीअ करे एॾो वॾो नुक़सान कयो अथई छो? चई मां वीसी रखी आहे। चई कहिड़ी वीसी रखी अथई? चई वीसी आहे रखी अथई त मां इन खां वधीक कमाईंदुसि तुंहिंजी यारी मां। हुन चयो मां यारी मां तूं कीअं कमाईंदे? चई मां कमाईंदुसि, तूं ॾिसजां। हुन चयो तरीक़ो ॿुधा। चई मूंखे यार पैसा खपंदा आहिनि, कमंद मां तुंहिंजे नाले ते ईअं करणो आहे, मूंखे घणे मिक़दार में। हुन चयो पैसा त शैतान जो मूं वटि कोन्हनि के। ॿियो को तरीक़ो ॿुधाए? चई तरीक़ो हे आहे त असांजो जेको बादशाह आहे उहो घोड़नि जो शौक़ीन आहे। जेकॾहिं भले क़िस्म जो कहिड़े बि क़िस्म जो घोड़ो हुजे, जेतिरा पैसा चवंदासीं ओतिरा ॾींदो। शैतान हिकिड़े मिंट में घोड़ो थी वियो, हे मथां चढ़ी वेठुसि, हथ जो कॾहिं जहाज़ थी वञी घोड़े ते बादशाह जे कचहरी में लथो। बादशाह घोड़े खे घोड़ो वॾो ख़ूबसूरत नई कट जो घोड़ो पियो लॻे। बादशाह हिन खे ॾिसी चयो त इहो घोड़ो खपाईंदे? चई साईं पहिरियों चकर हणी आहे घोड़े ते, पोइ ॾिसूं था। बादशाह जो घोड़े ते चढ़ी वेठो, घोड़ो शैतान भरड़ाट करे उॾणु शुरू कयईं। हीअं मुल्क सॼे में चकर हणाए मोटाए अचे लाथईं। ॾिसी हुनजे चई मां पैसा ॻाल्हाए घोड़े जा। चई पैसनि में घोड़ो महांगो आहे। चई हाणे भला हीअं था करियूं, मुंहिंजी जेतिरी बि मिल्कियत पई आहे, सोन पैसा सभु जेको तूं पाण खणी सघीं, हिन घोड़े जी उहा रक़म। बादशाह खे चई सौदो लॻो। हिन खे वञी उन जेको हुनजो भांडो या दुकान या जंहिंमें सोन पैसा पिया हुन वॾी जेतिरी भरी खणी सघणी आहे, सोन जी पैसनि जी ॿधी मथे ते रखियऊं ठकार नहीं। उहो हलियो वियो। शैतान घोड़ो लॻो बीठो आहे उतां में। जेको प्यारे में प्यारो वज़ीर उन खे चई घोड़ो वरितो तमें, पर हिन जहिड़ो दुनिया सॼी में तो घोड़ो न ॾिठो हूंदो। हे वाह तूं घोड़ो आहे जेको उॾे थो। चकर हणी जा वज़ीर जेके वाठा हूंदा आहिनि उहे हुननि जी वधीक तारीफ़ कंदा आहिनि। जॾहिं चकर हणी जा भली चकर हणी आहे। घोड़े ते वज़ीर चढ़े थो, घोड़ो भरड़ाट करे उॾियो। ॻोठ जे ॿाहिरि हिकिड़ी वॾी खॾ हुजे जंहिंमें पाणी कोन, उहा सुकल हुई। घोड़ो फिरी वञी खॾ में बीठो। खॾ में जो बीठो त हिन हकुलूं कया त घोड़ो न निकितो। घोड़े मुटणु शुरू कयो। मुटरा घोड़े जा पेर ॿुॾी विया, गोॾा ॿुॾी विया, नेठ ॼाल कुटाइणी उन पाणीअ में अंदरि मुट में घोड़ो सॼो ॿुॾी वियो। हे बि ॿुॾे पियो, नेठ थड़ा पथरा हणी खॾ मां ॿाहिरि निकिरी पियो। ॿाहिरि निकिरी सोची यार घोड़ो खॾ में मुट में ॿुॾी वियो सॼो। पर हाणे इहा ॻाल्हि बादशाह सां कंदुमि त एतबार कीअं कंदुमि? हाणे इन खां बिना ॿियो को दगू ई कोन्हे को। मोटी जो कचहरी में त बादशाह जो घोड़ो काढे खे चुप करे बादशाह खे चवणु लॻो, चई घोड़ो मुट में ॿुॾी वियो। बादशाह खिली चयुसि माना तोखे घोड़ो वणियो, महांगो कंहिंखे न कंहिंखे ॾेई आए। चई साईं मुंहिंजे मथे ते क़ुर रख, मां हितां ॻाए वञी घोड़ो खॾ में बीठो, हिकिड़ी सुकल आई उन में अचे मुटणु शुरू कयो। सॼो जो सॼो घोड़ो उन मुट में ॿुॾी वियो। बादशाह वेठलनि खे ॾिसी चयो त हिन जहिड़ो कूड़ सॼी ज़िंदगी तव्हां ॿुधो हूंदो, मुट में घोड़ो ॿुॾी वियो पंहिंजे में। चई साईं जेका वणई सा सज़ा ॾे, पर मां इहा तो अखियुनि ॾिठी ॻाल्हि थो करियां, घोड़ो मुट में ॿुॾी वियो। बादशाह जो हिन मायूं मर्द ॿार सॼी आके काए वञी फांसी जोसि। हे ईअं न मुड़ंदो। घोड़ो मुट में कीअं ॿुॾी वियो? सच ॿुधाए, महीनो तोखे ॾियां थो। हाणे महीने ताईं जेकॾहिं सच ॿुधाई अथव न त सॼी आके खे फांसी ॾींदो। इहो सवाल आहे तव्हांजे यारो, इहो कमेंट में जवाबु ॾिजो त हाणे हिनजी सॼी आका या हुनखे पाण खे आज़ादु कीअं कराइजे ऐं हुनजी ज़िंदगी कीअं बचाइजे। हक़ मौजूद। असांजो वीडियो वणे असांजे यूट्यूब चैनल लर्रोतरादी खे सब्सक्राइब ज़रूर कजो ऐं बेल आइकन जे बटन खे दॿाइजो, जीअं अॻिली वीडियो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचाए सघूं।